Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास सांजे। अस्सलाम वालेकुम। बचल खाने जा माण्हू असांजे ढोर काए हिते पहुची विया आहिनि। कमदार हाणे तूं हीअं कर, जेके बि माण्हू आया आहिनि न उन्हनि खे मानी खाराए इज़त सां रवानो कर। वञ हाणे। जी रस। करम खान बचल खान खे मूं ज़िद तां लाहे छॾियो आहे। हाणे तव्हां छा था चओ? सूबेदार साहब, जॾहिं बचल पंहिंजे ज़िद तां लही वियो आहे त इंसानियत जे नाते मुंहिंजो बि फर्ज़ थिए थो त मां बचल ॾांहुं दोस्तीअ जो हथ वधायां। करम खान, मां बि इहो ई थो चाहियां त हितां जे अमन ख़ातिर तव्हांजो ऐं बचल खान जो हिकु हुजणु लाज़मी आहे। सूबेदार साहब, जॾहिं तव्हां बि इहो ई चाहियो था त पोइ तव्हां हीअं कयो जो मुंहिंजे तरफ़ां वञी बचल खे दावत ॾियो, पर उन दावत में तव्हां बि शरीक थीजो। मां बि चाहियां थो त असां पुराणियूं दुश्मनियूं ख़तम करे ॿई हिकु थियूं। इन्हीअ करे मां बचल जी दावत रखण थो चाहियां। इहा त तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ऐं तव्हांजो कदम बहितरीनु कदम आहे। त पोइ तव्हां वञो, वञी बचल सां मिलो ऐं उनखे दावत ॾेई हिते वठी अचो। सूबेदार साहब, तव्हां ई आहियो जेके विच वारो किरदारु निभाए असां ॿिन्ही खे हिकु करे सघो था। ठीकु आहे करम खान, पर मां चाहियां थो त इन दावत में सोभारो बि असां सां गॾु हुजे। सूबेदार साहब, जेकॾहिं सोभारो इन दावत में आयो त वरी बचल कोन ईंदो। तंहिं करे सुठो इन में आहे त हिन दावत में सोभारे खे थोरो पासीरो रखिजे। सोभारा खान, करम खान जो ढोर वापसि पहुची चुको आहे। हे तूं छा थो चवीं पप्पू? न रत वहियो, न माण्हू मुआ, न ज़ख़्मी थिया, न ठकाव लॻा, न बस्ट लॻा, ऐं तूं थो चईं त ढोर वापसि थी चुको? न पप्पू, न, ईअं कॾहिं बि नथो थी सघे। सूबेदार ढोर वापसि करायो आहे। सूबेदार जो पूरो ज़ोर आहे त इन दुश्मनीअ खे ख़तमु कराए। इन दुश्मनी ख़तमु थियण खां पोइ ई हिते अमन थी सघे थो। करम खान तव्हांखे अकेले करण लाइ बचल खान खां ठाह कंदो। न न पप्पू, न, बाहि पाणी कॾहिं बि हिकु नथा थी सघनि। जॾहिं इहे पाण में गॾजनि था न, हिकु जो वजूद ख़तम थी वेंदो आहे। ऐं हा, जेकॾहिं इहो करम खान बचल खान सां ठाह करे थो त पोइ करम खान कहिड़े कम जो? उहो त बेमाना ऐं बेमक़सद रहिजी वेंदो। मां इन करे ई चवां थो त करम खान दुश्मनी वधाए त सघे थो, पर ख़तम कॾहिं बि नथो करे सघे। पर ख़ैर, ॾिसूं था त इहो सूबेदार पंहिंजे मक़सद में केतिरो कामयाब थो वञे। उही ज़हर आहे जेको बाबा सावल खे पियारियो। हाणे इहो ई ज़हर मां बाबा खे पियारींदसि। इन जो ज़ाइको बाबा खे बि चखणो पवंदो। पोइ मां हितां हली वेंदसि सांवर। न मूमल, छा तूं पंहिंजे पीउ खे ज़हर पियारींदी आहे? न, पीउ न, मुंहिंजी ख़ुशियुनि जो दुश्मन आहे। मुंहिंजी ख़ुशियुनि जो। जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ खे ज़हर ॾेई सांवर ॾे हली वञी ऐं सांवल तोखे क़बूल न करे त पोइ तूं छा कंदीअं? पोइ पाणी ज़हर पी।
पाण खे मारे छॾींदसि। हाणे इहा अज़ाब जहिड़ी ज़िंदगी नथी गुज़ारे सघां। तूं ग़लती थी आई मोमल, थोरो सोच। न मूं सोचे सम्झे इहो फ़ैसिलो कयो आहे। सुभाणे सुबुह जो बाबा खे चांहि में ज़हर ॾेई मां सांवल तरफ़ निकिरी वेंदसि। जेकॾहिं सांवल क़बूलियो त ठीकु, न त इहो ई ज़हर पी पाण खे ख़तमु करे छॾींदसि। बसि हाणे मुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे। हिन घर में अची असां वॾी ग़लती कई आहे। माई अमीरा त बाहे बारे छॾी आहे। मां चाहियां थी हींअर जो हींअर वञी फोग फ़क़ीर खे चई अच त पंहिंजी माई खे वण सां ॿधी छॾे। ॿीहर जेकॾहिं मुंहिंजे घर में पेर पातो अथई न त सिरोटो हणी मथो अधु करे छॾींदीसांसि। सब्र कर मितेरी, थोरो सब्र खां कमु वठ। घणो ई सब्र कयो अथमि, पर इहा माई सब्र में रहण किथे थी ॾे। सुबुह मंझंदि शाम रुगो पई थी झेड़ो करे। अदा ख़बर पोइ त भाॼई सां वाकई नाहक आहे। हाणे ॿुध, जेॾी महिल बि अधो लीमो ऐं मां दुकान ते वञूं, तूं अंदरां दर बंदि करे छॾींदी कर, ऐं जॾहिं मोटी अचूं त दर खोले छॾींदी कर। झेड़े जी नौबत ई न ईंदी। कीअं दा लीमा? तूं तो चवीं त मां पंहिंजे घर खे पाण लाइ जेल बणाए छॾिया हा? ईअं कोन थींदो ख़बर। जेकॾहिं तूं फोग फ़क़ीर खे चई हिन अमीरा खे न रोकियो न, त हिन अमीरा जो मथो फाटल हूंदो ऐं फोग वतंदो बचल खान वटि फ़ैसिला छिकराईंदो। अदा ख़बर अॻ ई बचल खान पाण खे हिते वेहण ई कोन पियो ॾे। उनजी कावड़ अॻ ई असां वटि आहे। अदा जेकॾहिं भाॼीअ वरी मसलो कयो न, पोइ त असांखे ॻोठु छॾिणो पवंदो। अदा लीमा, जे हाणे ही ॻोठु छॾियोसीं न त ॾाढा दर बदर थींदासीं। इन खां बहितर आहे त ॿई ॼणा वञी फोग फ़क़ीर जा कन छिके अचो, न त इहा माई अमीरा हिते मुअल पई हूंदी। पोइ छा था चओ बचल खान? करम खाने जी दावत क़बूल कयो था या न? सूबेदार साहब, खणी जो असां करम खान खे माफ़ कयूं ऐं असां दुश्मनीअ खे वधाइण नथा चाहियूं, पर असां इन करम खान खे एतिरो अञा बि क़ाबिल कोन था सम्झूं जो उनजी दावत क़बूल। बाबा सांवल, जॾहिं करम खान ज़िद छॾे चुको आहे ऐं पाण दावतनामो मोकिलियो अथई, मां सम्झां थो पोइ दावत खणण में को हर्ज कोन्हे। बाबला बाबा साईं, तव्हांखे ख़बर न आहे त करम खान उहो ज़ालिम माण्हू आहे जेको दुश्मनीअ खे निभाइण जे लाइ पंहिंजो ई रतु वाहींदो आहे। पोइ तव्हां इन माण्हू मां कहिड़ी चङाई जी उमेद रखी सघो था? सांवल करम खान तव्हांजी ताक़त खे आज़माए चुको आहे ऐं इन जे करे उहो सम्झी वियो आहे त तव्हां सां दुश्मनी हुनजो नुक़सानु आहे। उन करे हू तव्हां सां दोस्तीअ जो हथु वधाइण थो चाहे ऐं तव्हां ॿिन्ही धुरियुनि जी दोस्तीअ जे करे हिते अमुन थी सघे थो। त पोइ छा था चओ, अमुन थिए? सूबेदार साहब, भला कॾहिं जोगी ऐं नांग जी दोस्ती थी सघे थी? सूबेदार बाबा, सांवल नौजवान आहे, गरम खून आहे, तॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे। बाबा, तव्हां करम खान खे चई छॾियो त मां सुभाणे हुनजी दावत खाइण ज़रूरु ईंदुसि। उते मां बि ईंदुसि बचल खान, ऐं मूंखे पूरो यकीन आहे त तव्हां ॿई धुरूं गॾिजी हितां जे माण्हुनि जे लाइ अमन पैदा कंदव। ग़रीब माण्हू तव्हां ॿिन्ही जी दुश्मनी जे करे पहिरियां ई घणो नुक़सानु खाई चुका आहिनि। वधीक हुननि खे घाणे में न पीड़ियो। सादिक, जेकॾहिं तव्हां मंसूबो नाकाम थियो त तव्हां सां गॾु असां बि फासंदासीं। कोन फासंदो, सिर थो वञे। इहो फाहो पीराणे ऐं ॾातूअ जे ॻिचीअ में पवंदो, पर जेकॾहिं उहे बची विया न मुराद, तॾहिं बि मां तव्हांखे नुक़सान में विझण न ॾींदुसि। जेकॾहिं को मसलो पैदा बि थी वियो न, त मां पाण अकेले सिर
मोह ॾींदुसि ऐं खणी वेंदुसि। ॾुखे वक़्त में तो अकेलो कोन छॾींदासीं सादिक भाउ। जेकॾहिं ॻाल्हि का एतबार ते आई त पोइ एतबार जी नोए ते ई कोन ईंदी। तव्हां रुगो सब्र कयो। जेकॾहिं हिन खॾ में ॾातू ऐं पीराणे खे न केरायमि न त मुंहिंजो नालो सादिक न आहे। हो पाण खे बचाइण लाइ घणियूं कोशिशूं कंदा। रेस बचल खान जे मथां पूरो ज़ोर रखंदा त तव्हां खां एतबार वरितो वञे। मां त हींअर खां ई इन ॾातूअ ऐं पीराणे जी ॻिचीअ में फाहो ॾिसां थो, फाहो। तव्हां ॿई अलाए छा ते परेशान थी विया हो। मूं जेकॾहिं एॾो वॾो कदम खयो आहे न, अड़े चरियो सोची सम्झी तंहिंखां पोइ कदम खयो आहे। हरू परेशान थी विया। उन जे बावजूद बि जेकॾहिं इहो पीराणो ऐं ॾातू मूंखे मात ॾियनि, अहिड़ा ठाहूका न आहिनि जो मूंखे मात ॾियनि। बसि रुगो तव्हां तमाशो ॾिसजो, छो त सादिक जी मार ख़बर न चार। मुआडे डर का बाहे लॻई हा। पंहिंजी रन जे चवण ते अची ते दाह खणी पहुतो आहियां। तव्हांखे शर्म कोन थो अचे? असां ग़रीबनि जे पोइ आख़िर हथ धोई पिया छो आयो? असां कहिड़ो गुनाह तव्हांजो कयो जो हिते अची लॾे वेठा आहियो? आऊं चवां थी तव्हां निकिरो हितां, न त अहिड़ो बुछड़ो कंदीसाम जो यादि कंदो तव्हां। फोग फ़कीर, ओ फोग फ़कीर, सम्झाए पंहिंजी ज़ाल खे। मां दाह खणी आयो आहियां, जुठ बि मूंसां। अहिड़ी थी कावड़ अचे जो। चाचा खबर ई समझण जड़ी ना है। आऊं चवई थी छोरी तूं त पंहिंजो बात बंदि कर। खबर का न पंहिंजा पेर ड्राए बाबा। पाण सां गॾु किथे असांखे बि न बेइज़्तो कराई। फोग फ़कीर, मूं सोचियो त इहा जुठ रुगो मूंसां थींदी आहे, पर हिते त वॾो नाहक आहे। सुकी काठी थी वियो अमीरा जे मारुनि खां पोइ। अञा बि वधीक समझ, अञा बि वधीक। तोभा ज़ारी तोभा। जॾहिं माई अमीरा सॼी औलाद सां इहो अशर थी करे त पोइ मूंसां घटि कंदी। आऊं चवई थी मुआ ॾेडर हितां निकर ऐं पंहिंजी रन खे वञी सम्झाइसि। जेकॾहिं आईंदा मुंहिंजो नालो खयो अथव न, अहिड़ो बुछड़ो कंदीसांव जो ॾेह ॾिसंदव। तोभा अल्लाह साईं, मुंहिंजी तोभा के दुश्मन खे बि हेड़ी माई न ॾिजाए कॾहिं। निभागो कंहिं जाइ जो वॾो आयो हो पंहिंजी ज़ाल जी तरफ़दारी करण। खबर अहिड़ो त सम्झी वियो जो सॼी उमिरि दाह खणी कोन ईंदो। अम्मा वेचारे त सुठो न कयो बाबा। अहिड़ो त माहौल जुड़जी वियो आहे जो जीअण त असुल दिलि ई खजी वई आहे। बाबा जॾहिं माण्हू पंहिंजी नज़रनि में किरी पवंदो आहे न, त जीअण जा सभु दग बंदि थी वेंदा आहिनि। तूं त हर वक़्तु मूंखे ई ॾोही थी सम्झी, पर ईअं न आहे मूमल, ईअं न आहे। मां तव्हां लाइ कोन चयो आहे बाबा, मां पंहिंजे लाइ चयो आहे। छो जो मुंहिंजे लाइ हाणे का बि वाट न आहे रही। हिते तव्हांजी नफ़रत खे मुंहुं थो ॾियणो पवे ऐं हुते सांवल जी नफ़रत। पोइ मां वञा त वञा काॾे? तूं ॾिसजांइ मूमल, तमामु जल्द इहो बुरची तुंहिंजे साम्हूं अची तोखे असुल हक़ीक़त खां आगाह कंदो। बाबा बोरची मूंखे सभई हक़ीक़त ॿुधाए वियो आहे। हाणे हुन जो मुंहिंजे साम्हूं अचणु का बि माना नथो रखे। हिन वक़्तु जेको बोरची तोखे ॿुधाए वियो आहे न, उहो करम खान जे चवण ते, ऐं जेको करम खान चाहियो उहो ई तोखे ॿुधाए वियो आहे। बाबा मूंखे हाणे तव्हांजी ज़बान मथां को बि एतबार नाहे रहियो। उमल जॾहिं तोखे सचाई जी ख़बर पवंदी न, त तूं मूंसां नज़रूं बि मिलाए कोन सघंदी। छो त तो मूं मथां एतिरा त बहतान आया आहिनि जो तोखे सफ़ाई पेश करण लाइ लफ़्ज़ बि कोन मिलंदा। इहा ॻाल्हि मुंहिंजी तूं यादि रखी छॾिजांइ मां, यादि रखी छॾिजांइ। बाबा साईं, मूं अॼु ताईं तव्हांजे हर फ़ैसिले खे पंहिंजी दिलि सां क़बूल कयो आहे, पर तव्हांजो इहो फ़ैसिलो मूंखे क़बूल न आहे। तव्हां इहो ग़लति था कयो। चवंदा आहिनि त माण्हू एतिरो मिठो न थिए
जो माण्हू उनखे खाई वञनि। पर बाबा माण्हू एॾो कड़ो बि त न हुजे जो हर को थुकारे छॾे। बाबा जी सोभारे असां सां कहिड़ी चङाई कई आहे, हाँ, जेका तव्हां हाणे करम खान मां था रखो। बाबा बाबा मां हुन वटि दावत खणण पियो वञा, को हुनखे भाकुर पाए हिते भाउ बणाए वठी त कोन ईंदुसि। बाबा जी करम खान हिते अचण जा बहाना थो ॻोल्हे। तव्हां हुन सां हथ मिलाईंदव न त करम खान खे हिते अचण जो मौक़ो मिलंदो। पोइ असांजे माण्हुनि जे ज़हननि में असांजे खिलाफ़ ज़हर भरींदो रहंदो। हिन करे बाबा जी हिन करम खान जहिड़े माण्हूअ खे परे खां बि सलाम न कजे। तव्हां हुनजी दावत ते था वञो। अमा हुर तूं ई हिनखे सम्झाए। बाबा ही त हरू भरू पियो जज़्बाती थिए। मां छा ॻाल्हायां तव्हां ॿिन्ही जे विच में? मूंखे न ॻाल्हाइणु खपे। ही तव्हां ॿिन्ही जो मसइलो आहे। बहितर आहे त तव्हां पाण ई सुलझायो। ही सिर्फ़ असांजो मसइलो न आहे, पर पूरे राज जो मसइलो आहे। करम खान सां हथ मिलाइण खां पोइ असां पंहिंजे राज जे माण्हुनि जी नज़रुनि में किरी पवंदासीं। बाबा साईं, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। बाबा मालिक भलाई कंदो। दुश्मनी ख़त्म करण में ई हिन ॻोठ वारनि जी भलाई आहे। चङे कम में रब पाक मदद कंदो आहे। बाबा अचो सूबेदार साहब, अचो, वेहो। अबा सूबेदार साहब लाइ चांहि खणी आ। करम खान, बच्चल खान तव्हांजी दावत क़बूल करे छॾी आहे। सुभाणे तव्हां दावत जी तयारी करे छॾियो। मंझंदि जो अचे तव्हांजी दावत खाईंदासीं। सूबेदार साहब, लेटायूं था छेले खे। बच्चल पहिरियों दफ़ो असांजी दावत ते थो अचे। ॻाल्हि ॿुधो, बच्चल जी दावत में कंहिं बि शइ जी खोट न हुजे। करम खान, जेकॾहिं सच पुछो न त मां दिली तौरु ख़ुशि आहियां। तव्हांजो ऐं बच्चल खान जो ठाह कराइण में मां कामयाब थियुसि। सूबेदार साहब, बच्चल जॾहिं ॾिठो त ॻोठ जा ई चोर अथमि, उन जे करे शर्मसारीअ खां बचण लाइ मुंहिंजी दावत क़बूल कई अथसि। बाक़ी जेकॾहिं हुन जो ज़रो बि शक मुंहिंजे मथां हुजे हा न, त इहा दावत कॾहिं बि क़बूल कोन करे। सुभाणे जॾहिं दावत खाइण खां पोइ बच्चल खान वापसि वियो न, त पोइ हुन खां चोर मां ज़रूरु वठंदुसि। सूबेदार साहब, चोरनि जी ख़बर सुभाणे तव्हांखे हिते ई पइजी वेंदी। ऐं पोइ बच्चल सां गॾिजी चोरनि खे सख़्त सज़ा ॾियण, इहा ज़िम्मेवारी तव्हांजी आहे। हकीम जो को ॾिनो कखु, उहो अॼु विझां सियाल। हकीम चयो त कंहिंखे ज़ुकाम खां ॾाढो भलो आहे, थधि बि न लॻंदुसि, वीचारो आहे ॾेढ गिठ जेतिरो। अच्छा, छा पियो मिलाए? मतलब मैं तेरी गाल सही पई करे। ही मुखे जहर ॾेई वाकई में मुखे मारण चाहे तो।
अच्छा जो ढोलू अब हेले तो चां पे धरी लो न न न मां चाह कोन पियानुस जो थोड़ा चाह छोन पींदे वो तो चाह जो डेगरी भी चटे मिंदो हाणे चाह न पींदस अचो तू तो प्यारी ने नी जोरी प्यारी ने चाह में जहर जो आ चाह में जहरा वरी को नो ख्वाब ॾिठई छा ख्वाब कोन ॾिठो तमें अॼु पंहिंजी अखियुनि ना ॾिठो में चाह में जहर पे मिलाई अॼु खां पोइ तुंहिंजे हथनि जी का शइ न खाइणी आहे न पीअणी आहे हाँ इहो बि सुठो थियो त तूं मुंहिंजे हथ जी का शइ न खाईंदे इहो तूं भलाई न आहे कयो इहो मूंते मां तेरी भलाई कयो आहे भले न खा मां पाण थो पियां पाण थो पी माना चांहि में ज़हर न आहे हल जे चांहि में ज़हर न आहे त पोइ ॾे पियूं था भला ॿियो भला पियूं था हाणे त कोन ॾींदो साईं वञो ॾे उब चट डेगरी में ज़हर आहे मितेरी वाह जो तो मुसां दुश्मनी कई आहे भोग फ़कीर जे घर मोकिले मुसां जेका माई अमीरा हालत कई आहे न एड़ी जुठ कई दई मुसां जो शर्म हा तोखे ॿुधाए बि कोन थो सघां तोखे इन करे ओॾां मोकिलियम तोखे बि माई अमीरा जी ख़बर पइजी वञे सुभाणे जेकॾहिं फोग फ़कीर तो वटि दांह खणी अचे हा त तूं सम्झी आई त ॾोही मां आहियां पर हाणे त तोखे बि ख़बर पइजी वई न त अमीरा कहिड़ी माई आहे भाॼई या मूंखे ख़बर आहे अदाली मां तोखे काई ख़बर कोन्हे त माई अमीरा कीअं हिकु दफ़ो रुगो हुन जे रुख चढ़ तुंहिंजा डुंडा पटे तुंहिंजे तरीअ ते रखंदी पोइ तोखे ख़बर पवंदी त माई अमीरा छा आहे अदा ख़बर पोइ भाॼई हुनखे मुंहुं कीअं ॾींदी मां हुन माईअ सां अहिड़ो असर कंदसि जो इहा घिटी मटाए गुज़रंदी पर सोचां पई त इन खां पहिरीं फोग फ़कीर खे दांह मिलियल हुजे मता सुभाणे चाहे त मुंहिंजी माई सां ज़ुल्म कया अथव न मितेरी तूं इन माईअ खां जेतिरो पासीरी रहंदी आहे ओतिरो फ़ाइदो आहे तूं मूंखे ॾाढी प्यारी आहे पोइ त पाण गॾु रहंदासीं हिकु जाइ ते हूंदासीं न चढ़ंदी करे न अमीरा जे मुंहुं हिन माई खे जेकॾहिं मां ढर ॾिनी न ऐं रैत कई त ही माई असांजो जीअण झंझाल करे छॾींदी हिन करे हिन माई जो इलाज इहो आहे त जिते मिले उते ई हिन सां जुठ कजे पोइ हिन मां असांजी जान छुटी सघंदी हिते रखीस न भाॼई पोइ छिक कमगे न हा दा बस इहो ई करणु खपे ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।